मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर न्यू सैदाबाद में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स ऑफ पाकिस्तान वर्क्स यूनियन मटियारी ऐं न्यू सैदाबाद प्रेस क्लब जी गडियल ताउन सां सिंध जी न्याणी प्रिया कुमारी जी फौरी तौर बाज़ियाबी जे लाइ न्यू सैदाबाद टाउन कमेटी ऑफिस खां पोइ न्यू सैदाबाद प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाजी रैली में जमात इस्लामी जिस्कम आरिसर ग्रुप सिंधी शागिर्द सभा सिंध नेशनल वाइस STP SUP मुस्लिम लीग नून ऐं ॻोठ सुधार संगत भली ॾिनो काका जे कारकुननि खां सवाइ मटियारी हाला अडेरो लाल स्टेशन बेड़शाह अडेरो लाल विलेज खैबर बखर जमाली जे साफ़नि जे वॾे तादाद शिरकत कई। न्यू सैदाबाद प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में PFU जे वर्क्स न्यू सैदाबाद प्रेस क्लब जे साफ़िन अब्दुल गफूर मेमन उर्फ अदा भाऊ मेमन कासिम कमरानी इम्तियाज़ मेमन मोहम्मद दीन सोनारो सोहबत सोहेल राजपूत इशफाक बुलेदी अली रज़ा बुलेदी कामरेड अशरफ जमाली कामरेड रशीद डेथो कामरेड अयाज मेमन नूर जमान जमाली अजीज़ काका अली हसन काका रियाज कीरियो कादिर लाखो गंजफर अली कमरानी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 2 साल खां वधीक अरसो गुज़री चुको आहे पर मासूम प्रिया कुमारी अञा ताईं रियासत आज़ादु न कराए सघी। हाणे रियासत खे अक़ल खां कमु वठणु घुरिजे ऐं मासूम प्रिया कुमारी खे ज़ालिम वॾेरनि जे चंबे मां आज़ादु कराइणु घुरिजे। असां सिंध हुकूमत ऐं आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द मासूम प्रिया कुमारी खे आज़ादु करायो वञे, ॿिई सूरत में सिंध जा रोड रस्ता बंदि कया वेंदा। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी ऐं अॻूणे वज़ीर आज़म क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 5 तालीम वरसी टाउन कमेटी सकरन जे चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह पारां दरगाह अकबरी ते इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि ऐं वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते MPA ग़ुलाम कादिर चांडियो सिंध थैंकर्स फॉर्म जे चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह, पीपल्स पार्टी जे ज़िले जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शाह लगारी, सीनियर अॻवान हाजी अली नवाज़ चांडियो, टाउन कमेटी के अगोणे वाइस चेयरमैन नूर अहमद लाखो, PP तालका के अगोणे सदर सैद अली हैदर शाह, अली गुल जलवानी पंहिंजे अलग अलग खिताब में शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी जमहूरियत ऐं मुल्क व क़ौम लाइ कयल जिदोजहद ते तफ़सीली ॻाल्हाईंदे खेसि ख़ैरात जी अक़ीदत पेश कयूं। हिननि चयो त अॼु जेकॾहिं पाकिस्तान में जमहूरियत क़ाइमु आहे त उहा शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी लाज़वाल क़ुर्बानीनि जो नतीजो आहे। हिननि चयो त हिक पासे अॼु दुनिया शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे यादि करे थी, ॿिए पासे खेसि गैर कानूनी गैर आइनी ऐं गैर इंसानी अमल तौरु फाई ॾियण वारनि जो नालो निशान मिटिजी चुको आहे। उन खां अॻु वरसी तक़रीब में मेज़बान टाउन कमेटी सकरन जे चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह आयल महिमाननि जो आदर करे भुट्टो खे भेटा ॾियण लाइ गॾु थींदड़नि जो शुक्रियो अदा कयो। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल खैबर अडेरो लाल जे ॻोठ मोहम्मद रहीम ख़ास केली जी रहवासी मोहम्मद इस्माइल ख़ास केली जी ज़मीन ते बीठल 2 एकड़ केले जो बाग रात के वक्त वढिजी वञण ख़िलाफ़ ख़ास केली बिरादरी जो एहतजाज। उन मौक़े ते मोहम्मद इस्माइल ख़ास केली मीडिया अॻियां दाईंदे चयो त मुंहिंजी ज़मीन ते तक़रीबन 4 लाख जी मालियत जो बीठल केले जो बाग जेको 30 सालनि खां बीठल रात ज़ालिमनि वढी मुंहिंजे बचनि जी रोज़ी खसे छॾी आहे। जीअं त मूंखे शक आहे त मज़हर ख़ास केली, दिलदार ख़ास केली ऐं राशिद ख़ास केली वारनि मुंहिंजे केलनि जो बाग वढियो आहे। अहिड़ी शिकायत मूं अडेरो लाल थाणे ते पिणु ॾिनी आहे। उन खां अॻु बि इहे मथे नाला ॾिनल माण्हू मूं ते हमिलो पिणु कयो हो, पर अडेरो लाल पुलिस को बि एक्शन न खयो आहे। मोहम्मद इस्माइल ख़ास केली, नूर मोहम्मद जावेद ऐं मंसूर ख़ास केली ॿियनि एहतजाज कंदे चयो त असां अडेरो लाल पुलिस खे चिताव था ॾियूं त मथियनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी कयल नुक़सान जो अज़ालो करे मूंसां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ठुल रिपोर्ट मीर फैज़ सूमरो ठुल जो सियासी व समाजी अॻवान ऐं सूमरा बिरादरी जो चङो मुड़ुसु मीर महबूब अली ख़ान सूमरो जो सोट ऐं उस्ताद बशीर अहमद सूमरे जो नंढो भाउ क़ौम परस्त ऐं समाजी अॻवान नज़ीर अहमद सूमरो जी अचानक फ़ौत थियण जी ख़बर पवण ते ठुल जे मुख़्तलिफ़ सियासी व समाजी अॻवाननि, हिंदू बिरादरी जे माण्हुनि, साफ़िन, सूमरा बिरादरी जे माण्हुनि ऐं शहरनि वॾे अंग में संदनि रिहाइशगाह ते पहुची वारसन मीर महबूब अली ख़ान सूमरो, संदसि बशीर अहमद सूमरो, इंस्पेक्टर सिकंदर अली सूमरो, डॉक्टर मुख्तियार अहमद, मीर खुर्शीद अहमद सूमरो, डॉक्टर मुनीर अहमद ख़ान सूमरो सां संदसि मरहूम नज़ीर अहमद सूमरो जी वफ़ात थियण ते ॾुख जो इज़हार कयो, जॾहिं त मरहूम नज़ीर अहमद सूमरो जी जनाज़ा नमाज़ जीलानी मदरसा ठुल शहर में अदा करण बाद मरहूम खे समय आलिन अखियुनि सां पंहिंजे अबाणी कब्रिस्तान अरबी शाह में मिटी मां हवाले कयो वियो, जॾहिं त सियासी व समाजी साफ़ी सूमरा बिरादरी जे माण्हुनि समेत मुख़्तलिफ़ बिरादरी जे मौजूदनि माण्हुनि मीर महबूब अली ख़ान सूमरो सां सोट जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई, जॾहिं त ताज़ियत जो सिलसिलो जारी रखियो वियो आहे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जो ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो SSP शिकारपुर इरफान अली समो थाणे स्टोरेट गंज पुलिस जो गश्त दौरान स्ट्रेट क्रिमिनल्स सां मुक़ाबिलो SSP शिकारपुर इरफान अली समो ॿ तरफ़ा फायरिंग जी ॾे वठि में हिकु ॾोहारी मौक़े ते ज़ख़्मी हालत में हथियार समेत गिरफ़्तार।
करे वरितो जॾहिं त संदसि साथी फरार। SSP शिकारपुर इरफान अली समूह गिरफ़्तार। ॾोहारियुनि जी सुञाणप रमज़ान शहर तौर थी आहे। SSP शिकारपुर इरफान अली समूह गिरफ़्तार। ज़ख़्मी हालत में ॾोहारियुनि खे बरवक़्त तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। SSP शिकारपुर फरार ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ नाकाबंदी जारी आहे। SSP शिकारपुर इरफान अली समूह स्टोरेटगंज पुलिस पारां कार्रवाई अमल में आंदी पई वञे जॾहिं त जवाबदार जो अॻूणो रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। SSP शिकारपुर इरफान अली समूह वधीक जांच जारी आहे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। सिंध सरकार जे ख़ुराक खाते पारां हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे बारदानो न मिलण ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टीअ जे मेज़बान में तालके सकरण जे नंढनि आबादगारनि पारां अॼु चौथे ॾींहुं बि मजीद कीरियो में कणिक जी सरकारी गुदामनि अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते SUP अॻवान अयूब खोसो, केलाराम, ओड मोहम्मद बच्चल, लियो इमाम अली जमाली, हारी अॻवान फैज़ कीरियो ऐं आबादगार अॻवान कादिर जीलानी अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे कणिक जो बारदानो ॾेई सरकारी रेट ते कणिक वठण जे बजाए मनपसंद माण्हुनि ऐं पैडियुनि ते सेठियुनि खे बारदानो विकिरो कयो पियो वञे। हिन चयो त 500 रुपया फ़ी बोरी ते वापारी खां रिश्वत वठी बारदानो ॾींदड़ ख़ुराक खाते जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। इन्हनि डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर खां मुतालबो कंदे चयो त कणिक जे बारदाने जी मुंसिफ़ाना विरासत करे हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे बि बारदानो ॾेई खेनि 4000 अघ ते कणिक ख़रीद कई वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक जारी रहंदी। मुतालबा न मिलण जी सूरत में सरकारी गुदामनि जो गेट बंदि ऐं रोड ब्लॉक बि करे सघूं था। MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मूजिबि हर साल जी हिन साल भी अली इमाम बारगाह थेबा रोड मेहड़ में 24 रमज़ान शहादत दमाद रसूल मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अली इमाम बारगाह जे मतोली सैद अज़हर अली शाही एडवोकेट अमजद बलड़ो तरफ़ां आज़ादारी मुनक़द कई वई। सिंध जे मारूफ़ नुआ ख़ान सैद शेर मोहम्मद शाह लकियारी नुआ ख़ानी कई समय आज़ादारनि सीना ज़नी कई। उन खां अलावा अंजुमन हैदरी हाजी सिकंदर जूणे जो सजादिया मातमी संगत ऐं ॿियनि नुआ ख़ाननि नुआ ख़ानी कई। वहदत स्काउट ग्रुप लीडर नवीद अली खोसो मीसम अब्बास जोयो ड्यूटी सर अंजाम ॾिनी। बाद में आज़ादारनि में लंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सूमरो। दादू ज़िले ऐं भरपासे वारनि इलाक़नि में ग़रीब आबादगारनि खे बारदानो मिलणु मुश्किल बणिजी वियो। फूड डिपार्टमेंट वारनि जी ॾाढ सरकारी बारदानो बासर सेठियुनि ऐं बासर ज़मींदारनि खे फूड इंस्पेक्टर सरवर अली सूमरो विकिरो करे छॾियो। फ़ी बोरी बारदानो 500 रुपया जे हिसाब सां विकिरो करण जो इंकिशाफ। ग़रीब आबादगारनि जा मथे ते हथ। बारदानो ग़रीब आबादगारनि ऐं हारियुनि खे ॾियण बजाए रिश्वत एवज़ बासर वॾेरनि ऐं माशाख़ोर वापारियुनि खे विकिरो। आबादगारनि खां सरकारी रेट ते कणिक वठण खां DFC फूड दादू जवाब ॾेई छॾियो। दादू ऐं भरपासे वारनि इलाक़नि में माशाख़ोर वापारी फ़ी मण कणिक 3400 खां 3500 ताईं वठी आबादगारनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि। केर बि पुछण वारो नाहे। फूड इंस्पेक्टर सरवर अली सूमरो 500 रुपया फ़ी बोरी पैडी वाणियनि ऐं माशाख़ोर वापारियुनि खे विकिरो करे छॾी। सरकारी बारदानो सरियाम पैडी वाणियनि ऐं माशाख़ोर दुकानदारनि में नज़र अची रहियो आहे जेकी आबादगारनि खे फ़ी बोरी कणिक जी 1000 घटि रेट ते ख़रीद करे पंहिंजा बिब भरे रहिया आहिनि। माशाख़ोर वापारियुनि खां फूड इंस्पेक्टर 4000 खां वधीक फ़ी मण ते वठे थो। ज़रियनि वधीक ॿुधायो आहे त DFC फूड हिन वक़्त ताईं आबादगारनि खे को बि रिलीफ ॾेई नाहे सघियो ऐं सेंटरनि ते कणिक सिर्फ़ु वापारियुनि खां वरिती वञे थी। दादू में आबादगारनि लाइ ख़रीदारी सेंटर हिन वक़्त ताईं खुली न सघिया आहिनि। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई। SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो पारां मंशा जे विक्री ऐं इस्तेमाल ख़िलाफ़ कार्रवाइयूं करण जी सख़्त हुकुमनि खां पोइ सकरन पुलिस जी मंशात खपाइंदड़नि ख़िलाफ़ वट पकड़ ऐं में तेज़ी अची वई। मुख़्तलिफ़ हंधनि तां 4 मुलज़िम कचे शराब ऐं नशेदार सोपारियुनि समेत गिरफ़्तार। मथन सकरन थाणे ते सरकारी मुद्दियत में हेड कांस्टेबल अलाबख्श जलबानी, अमानुल्लाह मला ऐं अली असगर बिरोही पारां धारदार केस दाख़िल कया विया। गिरफ़्तार थियलनि में अमजद अली वल्द अली अमन दाऊद पोटो वेठल लतीफ़ कालोनी खे कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त फ़हीम पुट शम्सुद्दीन रिंद वेठल मेहरान कालोनी सकरन सलाहुद्दीन उर्फ़ बिलोचू पुट हबीबुल्ला जलालानी वेठल गोड साहब खान जलालानी माशूक अली पुट मोहरम ख़ास किली वेठल बुखारी मौला सकरन खे नशेदार सोपारियुनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। होॾां सकरन पुलिस जो चवणु आहे त हिन खां अॻु बि मंशात खपाईंदड़नि खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो ऐं वधीक कार्रवायूं पिणु जारी रहंदियूं। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर पुलिस जी कामयाब कार्रवाई गुज़िरियल ॾींहुं गाहेजा थाणे जे हद में 17 फ़ौजियुनि खां फुर्तियल 17 मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो सामान हथ करे हिकु ॾोहारी गिरफ़्तार। SSP शिकारपुर इरफान अली समूह
एसएसपी शिकारपुर इरफान अली साम्हूं मामले जी बर वक्त नोटिस वठंदे स्पेशल टीम जी सरबराही में पुलिस टीमूं जोड़े केस ट्रेस ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी में फुर्तियल सामान हथ करण जा हुकुम जारी किया। शिकारपुर पुलिस गायजा थाणे जे मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइयूं कंदे केस ट्रेस करे ॾोहारियुनि जी सुञाणप करे वरिती ऐं ॾोहारियुनि जे ठिकाणनि ते छापा ऐं सर्च ऑपरेशन करे हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार करे 17 फुर्तियल मोबाइल फ़ोन्स ऐं ॿियो सामान हथ करे वरितो। एसएसपी शिकारपुर इरफान अली साम्हूं वधीक ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाइयूं ऐं वधीक जांच कई पई वञे। कामयाब कार्रवाई ते एसएसपी शिकारपुर इरफान अली साम्हूं पारां पुलिस पार्टी खे शाबाश ऐं तारीफ़ी सर्टिफिकेट ॾियण जी हिदायत। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन डिप्टी कमिश्नर ऐं ज़िले प्राइस कंट्रोलर सिजावल अब्दुल वाजिद शेख ज़रूरी शयुनि जे अघनि ते कंट्रोल करण ऐं मुनाफ़ेखोरी ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी खे रोकण वारे एक्ट ऐं ज़िले प्राइस कमेटी जी सिफ़ारिश ते अटे जे सरकारी अघ जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जंहिं तहत ज़िले सिजावल जे हदनि में फ्लोर मिल अटे जो होलसेल अघु 116 रुपया ऐं रिटेल में 120 रुपया फ़ी किलो, जॾहिं त चकी अटे जो होलसेल अघु 126 रुपया ऐं रिटेल में 130 रुपया फ़ी किलो मुक़ररु कयो वियो आहे। नोटिफिकेशन तहत होलसेलरनि ऐं रिटेलरनि समेत फ्लोर मिल्स ऐं चकी मालिकनि खे हिदायत कई वई आहे त हू सरकारी अघनि जी लिस्ट नुमाया हंधनि ते लॻाए ऐं मुक़ररु कयल अघनि खां वधीक क़ीमत वसूल करण खां पासो कनि। ख़िलाफ़ वर्ज़ी ऐं अदम तमील जी सूरत में कानून मूजिबि सख़्त कार्रवाई कई वेंदी। नोटिफिकेशन ज़रिए आम माण्हुनि खे पिणु सलाह ॾिनी वई आहे त हू होलसेलरनि ऐं रिटेलरनि पारां वधीक अघु वसूल करण ते खेनि रोकनि ऐं फौरी तौर ते डिप्टी कमिश्नर लाॻापियल असिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार जी ऑफिस में शिकायतूं दाख़िल कनि था जीअं संदनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आणे सघिजे। मेहर रिपोर्ट में रियाज़ सुमरो मेहर 8 फरवरी इलेक्शन जे ॾींहं ते मेहर भरिसां खान जो ॻोठ में गोलियूं हणी क़तल कयल नौजवान शामुराद ख़ासकेली जा वारिस सरापा एहतजाज आहिनि। मक़तूल नौजवान जो वालिद मंठार ख़ासकेली अमर हीरा खातू कज़बानो गुलाम शबीर ऐं ॿियनि पाक किताब खणी नेशनल प्रेस क्लब मेहर आॾो कातलनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। उन मौक़े ते हिननि रोईंदे ऐं दाहूं कंदे ॿुधायो त इलेक्शन वारे ॾिहाड़े जवाबदारनि गोलियूं हणी नौजवान शामुराद खे बेगुनाह क़तल कयो, पर फरीदाबाद पुलिस बासर जवाबदारनि खे गिरफ़्तार न पई करे। जवाबदारनि खे सियासी पुट भराई हासिल आहे, उन करे पुलिस खे गिरफ़्तार न पई करे। हिननि घुर कई आहे त नौजवान शामुराद ख़ासकेली जे क़तल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। पीरोनमल रिपोर्ट अता मोहम्मद खान पठान रिपोर्टर जी तफ़सील मूजिबि गुज़िरियल राति कंडियारे भरिसां सूमार भील खां 3 हथियारबंदनि मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया। पुलिस पंहिंजे मुख़बिरनि खे जवाबदारनि जी ॻोल्हा जी ज़िम्मेवारी ॾिनी। ॻुझी इतला मिलियो त जवाबदार लोहाड़ो खां शुगर मिल तरफ़ अची रहिया आहिनि, जंहिं ते एसएचओ पीरोमल मोहम्मद इसाक़ संग्रासी पंहिंजे मातहत अमले सां गॾु शुगर मिल वेझो सिमन नाले पुल वटि नाकाबंदी करे चेकिंग जी शुरूआत कई। 3 शकी माण्हुनि खे मोटरसाइकिलनि ते ईंदे ॾिसी उन्हनि खे रोकण जो इशारो कयो वियो त जवाबदार पुलिस ते सिधी फायरिंग करे ॾिनी। क्रॉस फायरिंग जे नतीजे में हिकु जवाबदार ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गिरफ़्तार करे वरितो, जंहिंजी सुञाणप फोरू गैंग जो सरगर्म जवाबदार मीर मोहम्मद उर्फ़ मीरो शहर तौर थी आहे। गिरफ़्तार थियल फोरू पंहिंजे फ़रार थियल साथियुनि जा नाला ग़ुलाम अब्बास शहर ऐं ग़ुलाम रसूल उर्फ़ मुक्कर शहर ॿुधायो आहे। गिरफ़्तार जवाबदार वटां सूमार मिल खां फुर कयल मोटरसाइकिल ऐं फुर में इस्तेमालु थियल टीटी पिस्टल पिणु हथ कयो वियो आहे। ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार फोरू मीर मोहम्मद उर्फ़ मीरो शहर बैनुल ज़िले फोरू गैंग जो सरगर्म ॾोहारी आहे, जेको धाड़ा फुरू मंशियात फ़रोश चोरी पुलिस मुक़ाबले ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जे 8 संगीन नुअत जे केसनि में मुलविस आहे। ज़ख़्मी थियल फोरू खे तिबी इमदाद जे लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त फ़रार थियल फोरू जी गिरफ़्तारी लाइ पुलिस टीमूं जोड़े छॾियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार ख़िलाफ़ धाड़ो फुर पुलिस मुक़ाबले ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जे कलमनि तहत वधीक केस दाख़िल कया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जो ॿियनि ज़िलनि मां क्रिमिनल रिकॉर्ड बि गॾु कयो पियो वञे। खानपुर महर 2.5 महीना अॻु खानपुर महर मां मुबैना तौरु अगवा थियल नारी मैडम खोखर जी बाज़ियाबी जे लाइ संदसि वारस मर्द ऐं औरतुनि एहतजाज कयो आहे। खानपुर महर मोहल्ले वासी खोखर बिरादरी जे माण्हुनि आबिद हुसैन खोखर, माई हलीमा खोखर, ॻहिणो खोखर ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया खे ॿुधायो त 2.5 महीना अॻु जवाबदार इरफान कोराई मीर हसन कोराई पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजी न्याणी 16 वरियनि जी मैडम धीउ आबिद हुसैन खोखर खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया। वाक़िए जो केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस असांजी न्याणी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। मुज़ाहिरीन चयो त असांजी न्याणी जी हयाती ख़तरे में आहे। हिननि आईजी सिंध डीआईजी सखर एसएसपी घोटकी ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त फौरी तौरु संदन न्याणी मैडम खोखर खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे।
मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर। मटियारी में ॾींहुं ॾिठे जो थियल फुर्ते मटियारी जे ताजिर बिरादरी सिविल सोसाइटी ऐं ॿियनि कारोबारी शख़्सियतनि खे हिक प्लेटफॉर्म ते गॾु करे छॾियो ऐं बाक़ाइदा अहिड़नि वाक़िअनि जी मज़ाहमत फ़ौरन ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करण लाइ कमेटी जोड़ी वई। 3 ॾींहं अॻु सियासी समाजी ऐं ताजिर अॻवान वॾेरो जवाद मेमण ऐं जुनैद मेमण जे मैनेजर खां ॾींहुं ॾिठे जो 4 हथियारबंदनि 15 लाख रुपया कैश रक़म फ़ौर करे फ़रार थी विया, जंहिं ते मटियारी जे ताजुर बिरादरीअ खे परेशानी में मुब्तला करे छॾियो आहे। उन जो सबबु उहो आहे त मटियारी हेडक्वार्टर आहे, जितां फुर थी उन जी चंद क़दमनि ते SSP मटियारी जी ऑफिस ऐं मटियारी थाणो आहे। फ़ौरन जी देदा दिलेरी ॾिसी सघिजे थी त हिकु प्लानिंग ऐं रेकी जी सूरत में मुख़्तलिफ़ CCTV फुटेज जी मदद सां वाज़िह आहे त वारदात खां अॻु हो कई बार मुख़्तलिफ़ चौकनि ते नज़र अची रहिया आहिनि। उन सूरत हाल ते ताजुर अॻवान आल ताजुर बिरादरी ऐं मटियारी जे मौजूदनि सियासी समाजी सिविल सोसाइटी जे अॻवाननि बिलाल मैरिज हाल में गॾिछाणी रखी वई, जिते 13 रुकनी कमेटी जोड़ी वई, जेका उन वाक़िए ते SSP मटियारी खां फ़ौर थियल रक़म ऐं जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर कंदे ऐं उन ते कंहिं बि खयल क़दम एहतजाज या धरणे ते मटियारी जे ताजुर बिरादरी ऐं शहरवासी सभु गॾिजी साथ ॾींदा। जिन इजलास में शिरकत कई उन्हनि में सिविल सोसाइटी जे रहमतुल्लाह तुर्क, इम्तियाज़ मखण, ख़ासि कली हाजी निसार मेमण, कमर मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। सकरनि हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे बारदानो न ॾियण ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी ऐं सिंध यूनाइटेड पार्टी सकरनि पारां ॿिए ॾींहुं बि मजीद कीरियो जी सरकारी गुदामनि अॻियां टोकन हड़ताल करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते STP अॻवाननि सिकंदर मक्सी, जानी मक्सी, केला राम ओड, शाहनवाज़ कीरियो, अब्दुल कादिर जीलानी, सज्जाद ख़ासकली, आबिद कीरियो, ॾाढो मक्सी, नजीबुल्ला कीरियो, SUP जो अयूब खोसो, मोहम्मद बच्चन ॾेव, अवामी वर्कर्स पार्टीअ जे फैज़ कीरियो ऐं ॿियनि, छो त हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे कणक जो बारदानो ॾेई सरकारी रेट ते कणक वठण जे बजाए सियासी मुफ़ादनि लाइ MNA ऐं MP जे ख़ानदाननि खे ऐं धांधलियूं करे खेनि खटराईंदड़ रेसनि खे बारदानो ॾिनो पियो वञे। हिननि चयो त 500 रुपया फ़ी बोरी ते वापारी खां रिश्वत वठी बारदानो ॾींदड़ फूड जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। हिननि डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलरनि खां मुतालबो कंदे चयो त कणक जे बारदाने जी मुनसिफ़ाना विरासत करे हारियुनि ऐं नंढनि खातेदारनि खे बि बारदानो ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतजाजी कैंप क़ाइमु रहंदी ऐं जिदोजहद जो दाइरो वसी कयो वेंदो। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। PP शहीद भुट्टो ज़िले सिजावल जे अॻवान मोहम्मद सालिह सूमरो पारां PP शहीद भुट्टो ज़िले ठठे जे अॻवाननि शहरनि ऐं साफ़ियुनि जे मान में इफ़्तार पार्टी दड़ो सूमरा हाउस ते थी, जंहिंमें PP शहीद भुट्टो ज़िले ठठे जो सदर बाबू एहसान भुट्टो, चांदी खान बिरोही, सिकंदर अली रांझाणी, मीर मुर्तज़ा ओठो, अहमद परियाड़, मोहम्मद उमर सूमरो, फराज सूमरो, दड़ो प्रेस क्लब जो सदर हबीबुल्ला मेमण, साफ़ी समीउल्ला मेमण, अवामी प्रेस क्लब जो साफ़ी सचल सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते PP शहीद भुट्टो ज़िले ठठे जे सदर बाबू एहसान भुट्टो ऐं चांदी खान बिरोही चयो त PP शहीद भुट्टो पार्टी मुल्क जी अवाम जी हक़ीक़ी पार्टी आहे, जंहिंजा वारस जूनियर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे बहादुर शहज़ादी फ़ातिमा भुट्टो आहिनि, जेके जल्द हिन मुल्क जे ग़रीब ऐं मज़लूम अवाम जी ख़िदमत ऐं वारसी करण लाइ मैदान ते लहंदा ऐं ज़ालिम अवाम दुश्मन हुक्मराननि जो सिज हमाशे जे लाइ लही वेंदो। हिननि चयो त मुल्क में महांगाई सबबि अवाम सख़्तु परेशान आहे ऐं हुक्मराननि अयाशियुनि में पूरा आहिनि। लाक़ानूनियत सबबि हाणे मौसूम नियाणियूं अगवा थी रहियूं आहिनि। हिननि चयो त संगरार जी मौसूम प्रिया कुमारी 3 सालनि खां ज़ालिमनि वटि क़ैद आहे। संदन जीजल मां तड़पी रही आहे, पर हुक्मराननि जे कन ते जूं बि नथी सुरे। खेसि जल्द बाज़ियाब न करायो वियो त तहरीक अञा बि वधीक तेज़ कंदासीं। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। कुल जमात इस्लामी के मरकज़ी ऑफिस में रोज़ा अफ्तारी कराई वई, जंहिंमें जमात जा मेंबर ऐं उहदेदार ऐं मेहमान ख़ास साईं काशिफ सईद अहमद शेख साहब, जमात इस्लामी सेक्रेटरी सूबा सिंध ऐं मकामी क़यादत मोहतरम अब्दुल समी भट्टी साहब, एडवोकेट अब्दुल कादिर अबड़ो साहब, डॉक्टर महमूद इलाही हकड़ो साहब, एडवोकेट अली असगर पहोड़ साहब, GA सिंध महाज जो ज़िले सदर असदुल्ला सूमरो, रियाज़ मीरानी, फरीद फारूकी, ज़ख्मी, रशीद महर, रज़ा मोहम्मद जाफ़री ऐं ॿिया खोड़ सारा दोस्त शामिल हुआ। रोज़े जी फज़ीलत अहमियत जो बयान कियो वियो ऐं तरावी जे बारे में दर्स ॾिनो वियो। आख़िरी दुआ ख़ैर घुरी रोज़े अफ्तार करायो वियो। फारूकी साहब शिकारपुर। रिपोर्ट शिकारपुर में शान रमज़ान शरीफ जे उन्वान तहत जमात इस्लामी पाकिस्तान तरफ़ां इफ्तारी ऐं तरबियती निशअत मदरसा फुरकानिया में थी गुज़री। तरबियती निशअत में कारकुननि साफ़िन, सियासी समाजी अॻवाननि, मेहमान ख़ास काशिफ सईद अहमद शेख, मरकज़ी अॻवान अब्दुल समी भट्टी, एडवोकेट अब्दुल कादिर अबड़ो, डॉक्टर महमूद इलाही अकड़ो, एडवोकेट अली असगर पहोड़, साफ़ी फरीद फारूकी, साफ़ी रियाज़ मीरानी, अब्दुल समी भुट्टो, ज़ख्मी रशीद महर, जमियतुल उलमा पाकिस्तान के मरकज़ी अॻवान फैज़ुल्लाह नूनारी, कामरेड असदुल्ला सुमरो,
समझी रहनुमा गुल मेमण ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते जमात इस्लामी पाकिस्तान लाड़काना डिवीज़न जे अॻवान ख़िताब कंदे चयो त रमज़ान शरीफ़ आख़िरी ॾहाको असां मुसलमाननि जे लाइ बख़्शिश जो सबबु आहे। रमज़ान जो महीनो इंसाननि जे जिस्म जो सदको आहे। रोज़ेदार खे अल्लाह वधीक पसंदि करे थो। असांखे घुर्जे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾिनल ॾस ते अमल करणु घुर्जे। सिंजोरो रिपोर्टर हैदर बख्श जंग। सिंजोरो लखपुर इसरार बीमारी ॻोठ में क़यामत आणे छॾी। 2 ॾींहनि अंदरि अणॼाण बीमारी सबबु हिक ई घर जा 5 ॿारड़ा फ़ौत। 3 ॿारड़ा ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठल। मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में दाख़िल DHO वाक़े वारे हंधि पहुची वियो। इब्तिदाई तौर ते मौजूदु नलके जे पाणीअ खे इम्कानी सबबु ॾेखारियो वियो। बचियल घर भातियुनि जा पिणु जुज़ा वरिता पिया वञनि। उन सिलसिले में पैतराइती रिपोर्ट मूजिबि सिंजोरो वेझो UC अज़ीमाबाद दी चोटीह जमड़ाऊ जे ॻोठ न्याज़ मोहम्मद भट्टी में पुरइसरार बीमारी विघी 2 ॾींहनि अंदरि 5 ॿारड़ा फ़ौत थी विया आहिनि, जिन में 8 वरियनि जो मुरीद वली मोहम्मद भट्टी, 3 वरियनि जो मुमताज़ अली पुट अल्लाह बख्श भट्टी, 5 वरियनि जो राशिद पुट अल्लाह बख्श भट्टी, 4 वरियनि जो सनियाधी अल्लाह बख्श भट्टी ऐं 4 वरियनि जी ज़मीरांदी वली मोहम्मद भट्टी शामिल आहिनि। जॾहिं त ॿिया ॿार पिणु अहिड़ी बीमारीअ में मुब्तला आहिनि। ॿारनि जी फ़ौत थियण ते घरनि में कोहराम मतल आहे। उन हवाले सां फ़ौत थियल ॿारनि जे वारसनि जो चवणु आहे त 2 ॾींहनि अंदरि असांजा 5 ॿारड़ा पुरइसरार बीमारी विघी फ़ौत थिया आहिनि। हल्को फुल्को बुखार आयो हो, उल्टियूं आयूं। असां डॉक्टरनि ॾे खणी वियासीं, उते ॿारड़ा फ़ौत थी विया। डॉक्टरनि चेक करे ॿुधायो त अहिड़ी का ख़ासि बीमारी त ज़ाहिर न पई थिए। डॉक्टरनि चयो त अव्हां पंहिंजे घर जो पाणी चकास करायो, पर डॉक्टरनि खे बि बीमारी जी ख़बर न पई पवे। होॾां वाक़े जो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर फैज़ मोहम्मद मरी वियो नोटिस वरितो ऐं फौरी तौर माहिर डॉक्टरनि जी टीम साण करे मुतासिर कुटुंब जे घर पहुतो, जिते मुख़्तलिफ़ घरेलू शयुनि ऐं घर भातियुनि जी तिबी चकास थी। इब्तिदाई तौर घर में लॻल नलके जी पाणी खे सबबु ॾेखारियो वियो। डॉक्टरनि शक ज़ाहिर कयो त नलके जे पाणीअ में जरासीम आहिनि, उन करे उन खे सील पिणु कयो वियो आहे। जॾहिं त 3 ॿारड़ा पिणु मुख़्तलिफ़ अस्पतालनि अंदरि ज़िंदगी मौत जे ॿिए वाट ते बीठा आहिनि। संदन इलाज जारी आहे। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान हालो जी रिपोर्ट मूजिबि हर साल जी हिन साल भी अली इमाम बारगाह थेबा रोड मेहड़ में 24 रमज़ान शहादत दमाद रसूल मौला अली अलैहिस्सलाम जी शहादत जे सिलसिले में अली इमाम बारगाह जे मतोली सैद अज़हर अली शाही एडवोकेट अमजद बलड़ो तरफ़ां आज़ादारी मुनक़द कई वई। सिंध जे मारूफ़ नुआ ख़ान सैद शेर मोहम्मद शाह लकियारी नुआ ख़ानी कई समें आज़ादारनि सीना ज़नी कई। उन खां अलावा अंजुमन हैदरी हाजी सिकंदर जूणे जो सजादिया मातमी संगत ऐं ॿियनि नुआ ख़ाननि नुआ ख़ानी कई। वहदत स्काउट ग्रुप लीडर नवीद अली खोसो मीसम अब्बास जोयो ड्यूटी सर अंजाम ॾिनी। बाद में आज़ादारनि में लंगर न्याज़ तक़सीम कयो वियो। झिरक मावा खे ख़बर ॾींदा हलूं लखा ॾिनो। झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ झिरक भरिसां ॿेले वीरान जे रहवासी मुतासिर ॻोठाणनि पंहिंजे औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु संदन लीज़ वारी ज़मीन ते बाअसर माण्हुनि पारां कयल कब्ज़े तोड़े संदन घरनि खे बायूं ॾेई साड़े नुक़सानु पहुचण वारे अमल ख़िलाफ़ ठठे में एहतजाज कंदे मक़ामी मुतासिर ॻोठाणनि सादिक चांग, अब्दुल करीम मल्ला, इरफान चांग, रियाज़ चांग ऐं ॿियनि चयो त हू सदियुनि खां झिरक जे ॿेले वीरान में रिहाइश पज़ीर आहिनि, जिते ॿेले खाते जी ज़मीन लीज़ ते हासिल करे बचनि जो गुज़र सफ़र कनि था। पर कुझु वक़्त खां वठी गैर मक़ामी बाअसर माण्हू संदन ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ संदन जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। ज़मींदार सादिक चांगो इल्ज़ाम हणंदे चयो त अली ॾिनो खोसो, ताजू खोसो ऐं ॿियनि गुज़िरियल राति ते देरि सां मुंहिंजे ज़मीन ते वेठल हारुनि जे घरनि ते हथियारनि जे ज़ोर ते हमिलो करे हारुनि खे सख़्तु तशदुद करे उन्हनि खे घरनि मां कढी उन्हनि जे कचनि घरनि खे बाहि ॾेई साड़े खेनि वॾो नुक़सानु पहुचायो आहे। पर हद जी पुलिस समेत केरु बि संदन मदद करण वारो न आहे। उन्हनि चयो त बाअसर कब्ज़ागीर ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जेकी इलाइक़े में रतो शान करणु चाहिनि था, जिन हुन खां अॻु बि काफ़ी भेरा हमला करे चुका आहिनि, जिन मां खेसि जिस्म जो ख़तरो आहे। उन्हनि वसवारनि खां नोटिस वठी साणनि इंसाफ़ करे खेनि तहफ़ुज़ मुहैया थियल नुक़सान जो अज़ालो करण जी घुर कई आहे। शिकारपुर में मरकज़ अहले सुन्नत जामिया मस्जिदिया तालीमुल कुरान दरगाह शरीफ मुफ्ती अज़म शिकारपुर में महफिल ख़त्म कुरान व उर्स मुबारक उस्ताद असाताज़ा उलमा शेख अल हदीस मुफ्ती हुजूर अहमद नक्शबंदी रहमतुल्लाह जो 8 सालियानो उर्स मुबारक मल्हायो वियो। उन मौक़े ते मुफ्ती हुजूर अहमद नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार मुबारक ते चादर चाढ़े फातिहा ख़्वानी कई। उर्स मुबारक जी सदारत हज़रत अल्लामा मौलाना इब्ने अल मुफ्ती लुत्फ़ुल्लाह क़ादरी रहनुमा मरकज़ी जमात अहले सुन्नत सूबा सिंध मोहतरम
जामिया मस्जिदिया तालीमुल कुरान जिन कई ख़ुसूसी खिताब मुफ्ती अहले सुन्नत हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद बशीर अहमद लाशारी नक्शबंदी जिन करण फरमायो। उन मौके ते साहबजादा हाफिज़ फज़लुल्लाह नूनारी उस्ताद अल हाफिज़ कारी फ़ियाज़ अहमद सिकंदरी मौलाना सबकतुल्लाह कादरी मौलाना खालिद हुसैन हुसैनी फ़कीर सिराज अहमद हुसैनी वाजिद अली सुल्तानी जमालदीन हुसैनी फ़कीर शान अली हुसैनी ऐं ॿिया केतिरा ई उलमा नात ख़्वान हज़रात मौजूद। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो दादू गोट करम अली खान लुंड जे मुतासिर रहवासिन ज़हूर हुसैन लुंड यासीन लुंड गुल हसन लुंड मुनीर अहमद लुंड गुलाम शबीर लुंड ऐं ॿियनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां आहियो त असांजे वालिद भाई खान लुंड जे ज़रिए ज़मीन जा कागज़ 2016 में गुनाह नंबर 302 PS ड्रिग बाला जे केस में दादू जे सेशन कोर्ट में गिरवी रखियल हुआ। हिननि चयो त असांजो केस 2024 में ख़त्म थियो। असां पंहिंजी ज़रिए ज़मीन जी गिरवी आज़ाद कराइण मुख्तियार कार दादू जी ऑफिस में खणी आयासीं त अॻूणो मुख्तियार कार अब्दुल हमीद खोखर ऐं तपेदार कमर ज़मान पमर वॾे रिश्वत एवज़ एजेंट रियाज़ लुंड ऐं मियां मोहम्मद पीरज़ादो सां मिली भगत करे असांजे वालिद जी ज़रिए ज़मीन जो खातो तब्दील करे विकिरो करे छॾी आहे। हिननि सेक्रेटरी रेवेन्यू सिंध चेयरमैन एंटी करप्शन सेशन जज दादू DC दादू AC दादू ऐं ॿियनि मसवारनि खां मुतालबो करियूं था त असांजी ज़ाती ज़रिए ज़मीन जा खाता तब्दील कराईंदड़नि माफ़िया खे गिरफ़्तार करे असांजी ज़मीन जा खाता असांजे हवाले करे इंसाफ़ कयो वञे। खैबर रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर खैबरानी थाणे जी हद आलम कोट लॻ मज़दूरी ते आयल पार्को कुलीअ जी 16 साला न्याणी वाला सां ज़बरदस्ती ज़ना। खैबरानी थाणे ते ही केस दाख़िल। खैबरानी थाणे जी हद आलम कोट वेझो 16 साला नारी वाला पार्को कूली सां अब्दुल गफ़ार माशी ज़बरदस्ती ज़ना कई जंहिंखे तालका अस्पताल मटियारी आंदो जितां खेनि मेडिकल लेटर ॾियण बाद वधीक टेस्टनि जे लाइ हैदराबाद रेफर कयो वियो। 16 साला नारी वाला पार्को कुली जे वारसनि जो चवणु आहे त असां मज़दूरी सांगे आयल हुआसीं जिते अब्दुल गफ़ार माशी असांजी न्याणीअ सां राति जे वक़्तु ज़बरदस्ती ज़ना कयो आहे। न्याणीअ जी दांह ते सुजाग थियासीं जिते अब्दुल गफ़ार माशी असांखे सुजाग ॾिसंदे भॼी वियो। वारसनि जी फ़रियाद ते अब्दुल गफ़ार वल्द जावेद माशी ते खैबरानी थाणे ते धर्मू पुट जीवन कुली जी फ़रियाद ते ज़ना जो केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त ॿिए तरफ़ ज़रियनि खां मालूम थियो आहे त ज़बरदस्ती ज़ना कंदड़ जवाबदार अब्दुल गफ़ार माशी खैबरानी पुलिस तां गिरफ़्तार थी वियो आहे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर मटियारी में ॾींहं ॾिठे जो विच शहर मां वापारी जवाद मेमण जे मुंशीअ खां 15 लख फुर ऐसे शो मटियारी मुअत्तल। मटियारी में सियासी समाजी ऐं वापारी अॻवाननि वॾेरो जवाद हुसैन मेमण प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॾींहं ॾिठे मटियारी जे मेन स्टाफ जिते 5 बैंकूं आहिनि चंद मुफ़ासिले ते SSP ऑफिस आहे उते असांजे मैनेजर खां 15 लख फुर जी वारदात पेश आई आहे जेकी पुलिस ऐं चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली साफ़ वाज़ी करे थी। अफ़सोस आहे मैन बस स्टॉप ते मटियारी जी वॾी ख़रीद फ़रोख़्त जो मर्कज़ हूंदे का सिक्योरिटी का पुलिस जो गश्त न आहे। मटियारी में बदअमनी रोज़ जो मामूल बणियल आहे। ॿ जो मटियारी पुलिस ऐं इंतज़ामिया खे अल्टीमेटम फुर थियल रक़म वापसि कराई वञे न त ॿी सूरत में एहतजाज जो हक़ रखूं था। फुर जे वाक़े जा CCTV फुटेजनि में ॾिसी सघिजे थो त कीअं फोरू मोटरसाइकिल तां पिस्टल ज़रिए फुर करे रहिया आहिनि। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज मटियारी जे प्रिंसिपल मीडिया खे ॿुधायो त मटियारी गर्ल्स कॉलेज में मुबैना करप्शन ते थियल फॾो घटिजी न सघियो। मटियारी गर्ल्स कॉलेज जे प्रिंसिपल मेल स्टाफ ऐं सिप्लाई अॻवाननि ते हिरासमेंट ऐं मेल क्लार्क इजाज़ ते मीडिया ट्रायल जो इल्ज़ाम हणी छॾियो। मटियारी कॉलेज जे न्याणियुनि रोई अची हिरासमेंट जी शिकायत कई। मेल स्टाफ वारनि उन्हनि खे अहिड़ा मैसेज कया आहिनि जेकी आउं ॾेखारे नथी सघां। उन ते अगरि हिकु उस्ताद मूं एक्शन खयो त ग़लति कयो जो मुंहिंजे ख़िलाफ़ु सिप्लाई वारनि मुंहिंजी गैर मौजूदगी में अची हिते करारदाद पास था कनि। सिप्ला जी पंहिंजी हालत उहा आहे जो सिप्ला जा 4 ग्रुप ठही विया आहिनि। इहे पाण में ई नथा ठहनि ऐं हिते अची वावेला था कनि त असांजे उस्ताद सां ज़ुल्म थी वियो। मूं न्याणियुनि जे वालदेन जी शिकायत ते मेल लेक्चरारनि खे चयो त आइसोलेट थी वञो, साइड लाइन थी वञो। सिंजोरो रिपोर्टर हैदर बख्श चांग भाण जे अघनि में रोज़ानो थींदड़ वाध फसलनि जी अघनि में घटिताई पाणीअ जी हथरादू कयल खोट तेल महांगो करण ऐं बारदानो आबादगारनि खे ॾियण बजाए सेठियुनि खे ॾेई आबादगारनि जो माशी क़त्लेआम कयो पियो वञे। मजबूर थी रोडनि ते निकिरंदासीं। GDA जो सूबाई अॻवान ऐं अॻूणो MPA ख़लीफ़ा वरियाम फ़कीर वरियामाणी जी प्रेस कॉन्फ्रेंस अमली जिदोजहद तोड़े आबादगारनि सां थींदड़ नाइंसाफ़ियुनि जी मज़ाहमत करण जो ऐलान। उन सिलसिले में पोरियत रिपोर्ट मूजिब कणक जे लहण बावजूद बारदानो आबादगारनि खे ॾियण बजाए समूरो बारदानो वापारियुनि खे फ़रोख़्त करण, पाणीअ जी हथरादू वाराबंदी करण ऐं ॿियनि आबादगारनि जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते GDA जे सूबाई अॻवान ऐं अॻूणो MPA तोड़े पीर साहब पगार जी ख़लीफ़े वरियाम फ़कीर वरियामाणी संजोरो जी वरियामाणी हाउस ते
आबादगारनि जे हक़ में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जिते संदसि चवणु हो त तालकी संजोर समेत सिंध जे अक्सर कणिक लही वई आहे। आबादगार मजबूर थी कणिक ओपन मार्केट में घटि रेट ते विकिरो करण ते मजबूर आहिनि, छाकाणि सरकार तरफ़ां मोकिलियल बारदानो फूड खाते आबादगारनि खे ॾियण बजाए वापारियुनि खे विकिरो करे छॾियो आहे। आबपाशी अमले शाख़नि में पाणी जी हथरादू खोट पैदा करे पाणी बंदि करे छॾियो आहे, जंहिं सबबु ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। जूही रिपोर्टर अहमद रोदनानी बिलावल पार्क में जूही में कुछ सियासी समाजी अॻवान सावण खान बबर बिलावल पंवर सोशल वर्कर अकबर लगारी पार्क जे बारे में ॻाल्हायो। काशीअ जा माण्हू डॉक्टर ॾे अचनि था पोइ वरी पार्क में विहनि था, आम माण्हू बि वेही थो पर अवाम लाइ पार्क में का बि सहूलियत कोन्हे, न वण लॻनि था, न पाणी आहे, न वरी छबर आहे। सॼो पार्क सुकी वियो आहे। नंढड़नि ॿारनि लाइ खेॾण लाइ आर्टिफिशियल जानवर भॼी पिया आहिनि, न वरी ॿारनि जे लाइ झूलनि जी सहूलियत आहे। हाणे गर्मी बि अची वई आहे, पार्क में थधे पाणीअ जी सबील लॻाई वञे। जूही ताल के एतिरी बजट किथे पई ख़र्च थिए, रुगो पंहिंजा पेट न भरियो। वज़ीर आला सिंध DC दादू चेयरमैन जूही खे अपील आहे त बिलावल पार्क जो ही जूही जी मालिकी कई वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर अडेरो लाल पुलिस जी कार्रवाई चोरनि ऐं फुरनि में मुलविस 4 जवाबदार गिरफ़्तार ऐं फुर ऐं चोरीअ जूं मोटरसाइकिलूं ऐं ॿियो सामान हथ। SSP मटियारी सैद अली असगर शाह अडेरो लाल स्टेशन थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अडेरो लाल स्टेशन पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवायूं कंदे 4 जवाबदारनि अरशद अली ख़ासकेली, फ़हीम ख़ासकेली, शाहनवाज़ मंगणार, नबी ब्रोही खे गिरफ़्तार करे 5 अदद मोटरसाइकिलूं, 3 अदद सोलर प्लेटूं, 3 बैटरियूं ऐं 2 पाणीअ जूं मोटरूं हथ करे गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। SSP मटियारी वधीक ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु अडेरो लाल विलेज पुलिस कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ संगीन ॾोहनि में मुलविस 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि। हिन चयो त मटियारी ज़िले में अमन अमान बहितर आहे। पुलिस जा जवान राति ॾींहुं आवाम खे तहफ़ुज़ ॾियण लाइ तयारु बीठल आहिनि। ॾोहनि में मुलविस माण्हुनि खे कंहिं बि सूरत बख़्श न कयो वेंदो। नौशरो फिरोज़ मावा खे ख़बर ॾींदा हलूं। ज़ुल्फ़िकार अली ट्रगड़ जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख डेपार जा पारां प्रिया कुमारी जी आज़ादीअ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो, सख़्तो नारेबाज़ी, फ़ौरन आज़ादु करण जी घुर। मीडिया सां ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी मुश्तबा मल्हा चयो त असांजे मुल्क जा असल हिंदू वारसा आहिनि, उन्हनि सां सिंध में एॾा कलूर। असांजो मुतालबो आहे त फ़ौरन हुकूमत सिंध प्रिया कुमारी खे आज़ादु कराए, सिंधी माननि मां बेचैनी ख़तमु करे। इमदाद मक्सी, शाद खोखर, ज़रीना शम्स, ज़ुबान सोज़ जतोई, सुधीर मीराली, सैद हसन शाह सूफियानी ऐं ॿियनि चयो त समूरी सिंध सरापा एहतजाज आहे, पर असांजा हुकुमरान उघूर निंड में सुतल आहिनि। हाणे सिंध ऐं सिंध जा माण्हू सुजाॻ आहिनि। ईअं न थिए त सिंध जा माण्हू सरापा एहतजाज थी रोडनि ते निकिरी पवनि, पोइ वक़्त जा हुकुमरान उन्हनि खे रोके न सघनि। खुदारा खुदा जो ख़ौफ़ कयो, मुल्क मां धारियल कल्चर ख़तमु करे ग़रीब माण्हुनि खे जीअण जो हक़ु ॾिनो वञे। प्रिया कुमारी खे आज़ादु करायो। हुनजी माउ पंहिंजे न्याणीअ लाइ रोई रोई पंहिंजे अखियुनि जो नूर ख़तमु करे छॾियो आहे। उनखे न्याणी प्रिया कुमारी वापसि कराए ॾिनी वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल ख़ैबर ज़िले मटियारी अंदर डेंगी ऐं मलेरिया वबा जे ख़ात्मे जे लाइ DSO मटियारी मोहम्मद इकबाल जागीरानी जी ख़ासि हिदायतनि ते हंगामे बुनियादनि ते पूरे ज़िले जे हर यूनियन काउंसिल में मच्छर मार फोग स्प्रे शुरू कयो वियो आहे। DSO मटियारी मोहम्मद इकबाल जागीरानी जो चवणु आहे त मलेरिया ऐं डेंगी जे मौसम हुअण करे वधंदड़ केसनि जी बुनियाद ते मच्छर मार फोग स्प्रे जी शुरूआति सईदाबाद मां कई वई आहे, जॾहिं त हालार भेड़शा समेत ॿियनि यूनियन काउंसिलनि में मच्छर मार स्प्रे जारी आहे। सईदाबाद जे मंदर मोहल्ले समेत 8 ई वार्डनि में स्प्रे कयो वियो। भेड़शा में लतीफ़ कॉलोनी, पीर मोहल्ला, शेख मोहल्ला, बुघिया मोहल्ला में पिणु स्प्रे कयो पियो वञे। ज़िले चेयरमैन मखदूम अहमद ज़मान सां मुलाक़ात करे उन जे ख़ासि सहकार सां ज़िले जे हर UC अंदर फोग स्प्रे करायो पियो वञे। हर सेंटर ते मलेरिया जी टेस्ट दवाऊं ऐं TB जूं दवाऊं मुफ़्त ॾिनियूं पियूं वञनि। ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जो वधीक चवणो त हाणे असांजो प्रोग्राम आहे त ज़िले जे रूरल एराज़ी में जिते माण्हू नथा पहुची सघनि उते मलेरिया, TB, हेपाटाइटिस B, C जूं कैंपूं क़ाइमु कयूं वेंदियूं ऐं गॾोगॾु मेडिकल कैंप पिणु लॻायूं वेंदियूं ऐं TB जी गाॾी पिणु घुराई वेंदी जिते एक्सरे मशीन पिणु हूंदी ऐं बीमारी जो इलाज बि कयो वेंदो जीअं वधि खां वधि माण्हू फ़ाइदो वठी सघनि। मुहिम ईद खां पोइ शुरू कई वेंदी। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन PPA जे पुराणे वर्कर शहीद भुट्टो जी सचे ज़ाले मरहूम चाचा करीम बख्श पखालीअ जी वफ़ात ते संदसि पुटु रजब अली पखाली सां PP शहीद भुट्टो ज़िले ठटे जो सदर बाबू एहसान भुट्टो, चांदी ख़ान बिरोही, मुर्तज़ा ओठो, सिंधी अदबी संगत जो अॻवान शाइर साईं मीर ओठो, दड़ो प्रेस क्लब जो सदर भाउ हबीबुल्ला मेमन ताज़ियत करे दुआ घुरी अल्लाह पाक मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।
घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी में BISP सेंटर ते केतिरियूं ई औरतूं ॿियो सॼो ॾींहुं बुख उन ते औरतूं दरपदर केतिरियूं त राति बि सेंटर जे ॿाहिरां गुज़ारनि थियूं। डिवाइस माफ़िया वारनि जी मनमानी जारी। जेका औरत पैसा ॾे त जल्दी में पैसा कढायूं वञे, जे न त सॼो ॾींहुं पयूं तड़पनि। डिवाइस वारा सॼो ॾींहुं नख़रा नाज़ करणु लॻा ऐं न मां कूड़ ॻाल्हाए नेट कमु नथी करे या तव्हांजा पैसा ई न आया आहिनि। हिन मुख़्तलिफ़ कूड़ ॻाल्हाइण लॻा। हिकु जाइ ते सेंटर क़ाइमु करण सां DC साहब सम्झे थो त हाणे मुस्तहिक़ औरतुनि जी कटौती नथी थिए। पहिरियां खां वधीक हाणे कटौती जूं शिकायतूं आहिनि। केतिरा ई एजेंट वेठल हुया जेके फ़ी कार्ड ते 1000 खां 1500 रुपया कटौती कनि था। ग़रीब अवाम ईद जी ख़रीदारी जे लाइ रिश्वत ॾेई पैसा वठी डिवाइस माफ़िया सेंटर खां हठी प्राइवेट जॻहनि ते बि पैसा कढणु लॻा। अवाम पारां दाहूं कूकूं ख़ुदा पाक खे ॿुधाइण लॻा, छो त उन खां सवाइ ॿियो को बि ऑफिसर दाह नथो ॿुधे। पूरी इंतिज़ामिया मुलविस आहे। जावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन सिजावल में 21 रमज़ान मुबारक हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत जो ॾियारो निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। मातमी जुलूस हाजी मुज़फ़र अली लगारी जी निगरानी में फ़क़ीर मोहम्मद केराई जे पिण मां बरामद थियो, जेको रिवायती रस्तनि खां थींदो हुसैनी चौक पहुतो, जिते मजलिस अज़ामी उलमा इकराम हज़रत अली करमुल्लाह वजह जी ज़िंदगी ते रोशनी विधी। मोमिननि पारां सीना ज़रिए ज़ंजीर ज़नी कई वई ऐं बाद में जुलूस अल हुसैनी इमाम बारगाह में नहर थियो, जिते मोमिननि लाइ लंगर ऐं न्याज़ जो बंदोबस्त कयो वियो। SSP सिजावल डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादे जी हिदायतनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। दादू रिपोर्ट मुख्तार अली सुमरो अंजुमन ताजरान सिंध जे सदर अब्दुल कयूम कुरैशी प्रेस बयान जारी कंदे चयो आहे, मां IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू DC दादू खे गुज़ारिश कयां थो त असांजे अंजुमन ताजरान सिंध जे चूंडियल नुमाइंदनि ताउन करे उन्हनि में दादू ज़िले जे सदर गुल हसन पंवर सां साथ ॾेई वधीक ताजरान सिंध जे सदर अब्दुल कयूम कुरैशी चयो, मां दादू जे ताजुर बिरादरी खे आगाह कयां थो त गुल हसन पंवर सां मुकमल ताउन कनि ऐं दादू ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश अमन अमान जी सूरत हाल खे बहितर कयो वञे, छो त ताजुर किथे बि महफ़ूज़ न आहिनि। वापारी बिरादरी तमामु मायूस थी चुकी आहे। इंसाफ़ फराहम न कयो वियो। सॼे सिंध में हड़ताल जो सॾु ॾींदासीं। मां ईद उल फितर खां पोइ दादू ज़िले जो विज़िट कंदुसि। उन खां पोइ सूरत हाल जो जाइज़ो वठी अॻिते लाअमल जोड़े तंज़ीम साज़ी अञा मज़बूत कंदासूं। पोइ खैरपुर नाथन शाह मेहर जुई जे लाइ विज़िट जा प्रोग्राम रखंदासीं। सांगड़ पीरोमल रिपोर्टर अता मोहम्मद खान पठान जी रिपोर्ट मुताबिक़ पीरोमल थाणे जी हद सरनवारी लॻ ॻोठ पुनल जूने जो रहवासी मंशियात फरोज़ चांडियो मेघवाड़ जो पुटु खट्टू मल मेघवाड़ फेसबुक ते ग़लति पोस्टूं रखी नफ़रत पखेड़े रहियो आहे, जंहिं सबबि तमामु मुसलमाननि जी दिलि आज़ारी थी आहे। असां ऐसे शो पीरोमल ऐं इदारनि खे अपील था कयूं त नोटिस वठी उन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। सिंजोरो रिपोर्टर हैदर बख्श चांग झोल सेंटर ते केतिरनि ई ज़मींदारनि खे वारदानो ॾिनो पियो वञे। फूड इंस्पेक्टर अली गुल ख़ासि के लिए झोल सेंटर में जेको बि ज़मींदार 7 फार्मनि जो खातो ऐं क़ानूनी घुर्बल काग़ज़ात खणी थो अचे, उनखे वारदानो ॾियणु असांजे अवलिन फ़र्ज़ आहे। असां सम्झूं था त अवाम महांगाई जे हिन दौर में अॻई परेशान ऐं असां इंसानियत जे नाते हिननि जी हर मुमकिन मदद कंदा आहियूं। बाक़ी कुझु मुख़ालिफ़ आहिनि जेके प्रोपोगंडा कनि पिया। हक़ न्यूज़ खे पंहिंजो मौक़िफ़ ॾींदे फूड इंस्पेक्टर अली गुल ख़ासि के लिए पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार कयो। शाहपुर चाकर लॻ चौदगी वटि भठनि तां सिरूं खणी वेंदड़ पठाणनि जे ट्रैक्टर ट्रालेनि जो तेज़ रफ़्तार घटि न थियण सबबि चौदगी में चौक ते पठाणनि जो तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली उल्टो थी किरी कार मथां चढ़ी वियो। मौज़ाना तौर ते ड्राइवर महफ़ूज़ कार चिभाड़जी वई। मौक़े ते पुलिस ट्रैक्टर ड्राइवर खे तहवील में वठी छॾियो, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर पठाण नुक़सान भरे ॾियण लाइ तयारु थी वियो। कार ड्राइवर चांडिया बिरादरी ॼाम नवाज़ अली जो ॿुधायो पियो वञे। नौशरो फ़रोज़ रिपोर्ट ज़ुल्फ़िकार अली तगर नौशरो फ़रोज़ बाईपास लॻ पीरज़ादा मोहल्ला जे रहवासियुनि मिसमात सकीना कलोड़ो, मिसमात निशा कलोड़ो, दाइम कलोड़ो, निज़ाम कलोड़ो बासरनि जे ज़ुल्मनि खां तंग थी करे एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई। दाइम वधीक ॿुधायो त मुंहिंजी न्याणी निशा जी भिरिया में ज़ुल्फ़िकार कलोड़ो सां शादी थियल आहे। जॾहिं मां कल्ह पंहिंजी न्याणी खे ईद जे लाइ वठणु वियसि त मुंहिंजी न्याणी ज़ुल्फ़िकार मिस्री सुहेल बबलू तारिक ज़ुएब ऐं दोस्त मोहम्मद मुंहिंजे मथां हमिलो करे ॾिनो ऐं मुंहिंजी टच मोबाइल बि खणी विया आहिनि। मिसमात निशा ॿुधायो त मुंहिंजे पीउ जीअं ई मूंखे वठण जे लाइ पहुतो त मुंहिंजे मुड़ुसु ज़ुल्फ़िकार ऐं मुंहिंजे ॾेरनि बिलाजवाज़ मुंहिंजे पीउ दाइम मथां हमिलो करे ॾिनो, जंहिंमें ज़ख़्मी थी पियो। मिसमात सकीना ने इल्ज़ाम हणंदे ॿुधायो त बबलू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे, असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। असांजो मुतालबो आहे सिंध SSP नौशरो फ़रोज़ खां त तहफ़ुज़ ॾेई जवाबदार खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे।
खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया फरीदाबाद में ॻोठाणनि खे कूड़नि केसनि में फासाइण खिलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाज। असां सोटनि जी ज़मीन में माल चारे रहिया हुआसीं त जीवन चांदो ड्रामो करे असांखे फासाइण चाहे। असांजे माल रिटर्न खे धक हयां ॿिनि रिटर्न जूं टंगूं भॼी पयूं आहिनि। असांजे लाइसेंस वारो रिपीटर ज़ोरीअ कसे पुलिस खे घुराए ॾिनो वियो आहे। असां बेगुनाह आहियूं। PPMPA नवाब सरदार खान चांजो, नवाबज़ादा बोरान खान चांजो, SSP दादू खान नोटिस वठण जी घुर कई आहे। घोट के डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो सरहद थाणे जी हदगोट मिठो खोसो ऐं पुलिस ऐं रंजर जी गॾियल कार्रवाई। ऑपरेशन दौरान ॾोहारनि ऐं पुलिस विच में मुबैना मुक़ाबिलो। हिकु ॾोहारी गुलाम नबी खोसो मारिजण जी दावा। घोटकी पुलिस जो चवणु आहे त कच्चे में ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो, जंहिंमें हिकु ॾोहारी गुलाम नबी खोसो साथियुनि जी फायरिंग में सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जॾहिं त संदसि 4 साथी फरार थी विया आहिनि। शदीद ज़ख़्मी थियल ॾोहारी गुलाम नबी खोसो जो ॾोहनि जो रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। ज़ख़्मी थियल ॾोहारी जी सुञाणप गुलाम नबी खोसो तौरु थी आहे। पुलिस वाक़िए खां पोइ पुलिस ज़ख़्मी थियल मुबैना ॾोहारी खे तालका अस्पताल घोटकी खणाए आई, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। संदसि लाश ज़रूरी कार्रवाई बाद तालका अस्पताल में पियल ऐं संदनि वारसनि हवाले कयो वेंदो। होॾां मारिजी वियल गुलाम नबी खोसो जे वारसनि गुलाम मुस्तफ़ा खोसो, सजाद अहमद खोसो मूजिबि त असांजे नौजवान खे पुलिस बिला जवाज़ क़तल कयो आहे। असांजे नौजवान मथां को बि केस दाख़िल न आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कंदे घुर कई त मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। पुलिस असां सां ज़ुल्म कयो आहे। न्यूज़ सैदाबाद रिपोर्ट इरफान अली अब्बासी। न्यूज़ सैदाबाद बहुकुम एक्टिंग चेयरमैन रेस हाजी अजीज़ अहमद राहू टैन कमेटी नऊ सैदाबाद टाउन ऑफिसर निसार अहमद राहू पोटो, जिन जी हिदायत ते मच्छरमार स्प्रे अॼु 5 ॾींहं बि काउंसलर अल्लाह बुघियो जी ज़ेरे निगरानी में शहर जे बाईपास ॻोठ नज़ीर अहमद सोलंकीअ जे ॻोठ में मुकमल ऐं उन सां गॾु अहमद अली दिल जे इमाम बारगाह ऐं उन जे आसपास में बि मच्छरमार, जंहिंमें मोहम्मदी मस्जिद में मच्छरमार स्प्रे कयो वियो। पारां टाउन कमेटी न्यूज़ सैदाबाद। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमर। सिजावल में ॻोठाणे हारी जो हुकूमत तरफ़ां ऐलानियल ॿिज ऐं भाण जी रक़म न मिलण ख़िलाफ़ एहतजाज। सिजावल वेझो ॻोठ पांधीमला जो रहवासी पांधीमला सूरत सिजावली प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे साफ़ इन अॻियां आंदाहियो त हुकूमत तरफ़ां ऐलानियल ॿिज भाण जी रक़म मनपसंद माण्हुनि में तक़सीम कई पई वञे, जॾहिं त असां ग़रीब ज़मीनदारनि खे नज़रअंदाज़ करे रुलायो पियो वञे। मुतासिर चयो त मुंहिंजी पंहिंजी सर्वे ज़मीन आहे, जंहिंजा सबूत मूं वटि मौजूदु आहिनि। मुतासिर चयो त अहिड़ी फ़रियाद खणी DEC ऑफिस सिजावल वियो आहियां, पर उते बि केरु ॿुधण वारो कोन्हे। हिन आला अख़्तियारनि खे अपील कंदे चयो त बरसाति में मुंहिंजो काफ़ी नुक़सानु थियो आहे, मूंखे हुकूमत तरफ़ां ऐलानियल ॿिज ऐं भाण जी रक़म ॾिनी वञे। जूही रिपोर्टर अहमद रोदनानी। वार्ड नंबर 3 में 24 कलाकनि में सिर्फ़ु अधु कलाक पाणी ॾिनो थो वञे, बाक़ी मनपसंद वार्डनि में 24 कलाक 10 कलाक पाणी ॾिनो थो वञे। छो वार्ड नंबर 3 में इंसान कोन था रहनि? म्यूनसिपल मुलाज़िम मोहम्मद बख्श गाॾे खे पाणी न बंदि करणु चयमि त जूहीअ जे बहादुर सहाफ़ी अहमद रोदनानी सां बदतमीज़ी पियो करे ऐं धमकी ॾिनी ऐं फोकल पर्सन गुलाम नबी जिस्कानी जे चवण ते असांजे वार्ड जो पाणी बंदि करे छॾियो। ब्यूरो चीफ ज़िला दादू साहब खान आलो जी रिपोर्ट मुताबिक हर साल जी हिन साल भी 21 रमज़ान बासिलसिला शहादत रोज़ेदार दामाद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहाफ़िज़ इस्लाम शेर खुदा मौला अली करमुल्लाह वजहू मरकज़ी इमाम बारगाह सैयद बच्चल शाह काज़मी खान ज़वार सैयद मंसूर अली शाह काज़मी जी अगवानी में आज़ादारी जुलूस ऐं ताबूत सां काफ़िलो बरामद थियो, जेके पंहिंजे तय थियल रूट सां गुज़रंदो दुआ चौक ते पहुतो त सिंध जे मारूफ़ नुआ ख़्वान ज़वार सैद शेर मोहम्मद साईं लखियारी नुआ ख़्वानी कई, समेत आज़ादारनि सीना ज़नी कई। उन खां अलावा अंजुमन हैदरी सजादा मातमी संगत ऐं ॿियनि नुआ ख़्वाननि नुआ ख़्वानी कई। वहदत ओपन ग्रुप कमांडर नवीद अली खोसो मीसम अब्बास ॿियनि नौजवाननि वॉलंटियर सिक्योरिटी ॾिनी। काफ़िला क़दीमी मंज़िल मशी वारे मोरी ते पहुतो त समय आज़ादारनि ज़ंजीर ज़नी कई। टाउन इंतज़ामिया आज़ादारी काफ़िला रूट सां सफ़ाई कराई वई। सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त किया विया। ऐसे शो ज़ायद कम्बवा काफ़िला जी अॻियां पोयां सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वठंदो रहियो। काफ़िलो रवां दवां पंहिंजी रूट मुताबिक़। शिकारपुर खां रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। शिकारपुर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर शिकारपुर डॉक्टर वसीमुद्दीन शेख जी क़यादत में TB DG मुनासिबत सां सेमिनार कयो वियो, जंहिं सेमिनार में डॉक्टरनि हेल्थ लेडी वर्करनि वैक्सीनेटरनि पिणु शिरकत कई। जंहिं सेमिनार खे डॉक्टर वसीमुद्दीन शेख ऐं डॉक्टर सुहेल टामरी डिस्ट्रिक्ट कम्युनिटी सपोर्ट ऑफिसर अली हमज़ा शेख डॉक्टर
दादलानी, डॉक्टर शाकिर कुरैशी, डॉक्टर अब्दुल्ला खलजी, डॉक्टर सलाहुद्दीन शेख DTO शिकारपुर, डॉक्टर सिकंदर अली सुमरो, मोहम्मद मूसा तुन्यो DPO SRSO, राशिद मैसर DMPPHIJ TB ते आगाही ॾिनी ऐं बाद में समूरनि डॉक्टरनि ऐं लेडी हेल्थ वर्करनि DSO डॉक्टर वसीमुद्दीन शेख जी क़ियादत में ऑफिस में रैली कढी करे TB जी बीमारी बाबति आगाही ॾिनी। दादू रिपोर्ट मुख्तियार अली सुमरो दादू में ए सेक्शन पुलिस जी बेवा जे घर ते मुबैना चढ़ाई, औरत पारां पाण साण जो ऐलान। पुलिस अफ़तारी जी वक़्त घर में चढ़ाई करे असां औरतुनि जी तज़लील कई ऐं बेवा नूरजहान पंवर ASI ज़मीर खंड पुलिस समेत खांगी माण्हुनि साण करे घर में कहा कई। औरत अदालत पारां ख़ारिज केस में असांखे रोज़ हिरासा कयो पियो वञे, अॼु गिरफ़्तारी कई वई। बेवा काफ़ी वक़्त अॻु मुंहिंजे पुट पसंद जी शादी कई जंहिंजे निकाह बाद खेसि कूड़ो साबित थियो ऐं बेवा नूरजहान पुलिस बिना जवाज़ घर में गिरी असांजी इज़त पामाल कई आहे। नूरजहान बिना जवाज़ मुंहिंजे वॾे पुट मज़दूर आबिद खे पुलिस गिरफ़्तार करे वई। घोटकी डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद मलूक भुट्टो घोटकी जी मैन चौक ते पठान बिरादरी जे ॿिनि धुरियुनि जो पाण में झेड़ो, गोलियूं लॻण सबबि हिकु फ़ौत, ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी, हिकु फ़ौत। पठान बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में ट्रांसफार्मर मां बिजलीअ जी तार लॻण जे मामले तां झेड़ो थी पियो। झेड़े में असिस्टेंट मुख्तियारकार आगा ज़ीशान ख़ान पठान मौक़े ते क़तल थी वियो, जॾहिं त पुलिस एहलकार लाला शुएब पठान ऐं लाला अज़हर पठान सख़्त ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे घोटकी पुलिस खणी तालका अस्पताल घोटकी पहुचायो, जिते ज़ख़्मी पुलिस एहलकार जी हालत गणती जोगी हुजण सबबि जंहिंखे वारस रहीम यार ख़ान अस्पताल खणाई विया आहिनि। ॿिए ज़ख़्मीअ जी बि मरहम पट्टी कई वई आहे। ए सेक्शन पुलिस पारां रिपोर्ट दाख़िल करे जांच कई पई वञे। रेंजर्स पुलिस पहुची सूरतहाल ते कंट्रोल कयो। फायरिंग सबबि शहर में ख़ौफ़ ऐं ॾहका वारी सूरतहाल। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर ज़िले चेयरमैन मटियारी मखदूम अहमद ज़मान ज़िले काउंसिल जे ऑफिस में मटियारी ज़िले जी अवाम सां मुलाक़ात कंदे ज़िले चेयरमैन मखदूम अहमद ज़मान ज़िले असेंबलीअ जो दौरो पिणु कयो। ज़िले असेंबली हाल खे ख़ूबसूरत बनाइण जो स्टाफ खे हिदायतूं पिणु जारी कयूं। उन मौक़े ते मेंबर ज़िले काउंसिल सैयद शहजाद शाह, मेंबर ज़िले काउंसिल वडेरो सुहेल अहमद अबड़ेजो, बशीर अहमद लाखो पिणु मौजूद हुआ। ख़बरुनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे न्यूज़ सईदाबाद मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं। इरफान अली अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ न्यूज़ सईदाबाद जे शाह फैसल राशिदी सोसाइटी मां हथियारनि जे ज़ोर ते माशी बिरादरीअ जे 12 वरनि जी नींगरी ख़ालिदा माशी अगवा थी वई। नींगरे जी वालदा मुस्मात अज़ीमा माशी, ज़ाल ईदन माशी ऐं संदसि न्याणी मुस्मात नसीमा माशी जी अॻवानीअ में दर्जन खन औरतुनि ऐं मर्दनि जो मासूम ॿारनि सां गॾु न्यूज़ सईदाबाद प्रेस क्लब जे अॻियां नींगरे जी बाज़ियाबीअ लाइ एहतजाजी धरनो लॻायो वियो। अगवा थी वियल नींगरी ख़ालिदा माशी जी वालदा मुस्मात अज़ीमा माशी ऐं भेण मुस्मात नसीमा माशी मीडिया अॻियां दाहूं कयूं आहिनि त 4 ॾींहं अॻु राति जे वक़्तु जॾहिं घर जा समूरा मर्द कणिक जे ट्रकनि ते मज़दूरी करणु हलिया विया त न्यूज़ सईदाबाद लॻे ॻोठ साहिब जुड़ियो राहू जो लॻ वारे जे ढब ते रहंदड़ अबल माशी, लाला माशी, हुज़ूर बख़्शो माशी, वाहिद बख़्शो माशी, न्यूज़ सईदाबाद जे अबड़ो मोहल्ले अंदरि रहंदड़ रुस्तम माशी हथियारबंद थी घर अंदरि दाख़िल थियण खां पोइ औरतुनि खे मार कुट करे घर अंदरि वेठल 12 वरनि जी नीगरी ख़ालिदा माशी धीउ ईदन माशीअ खे अगवा करे हलिया विया। असां 31 मार्च ते जवाबदारनि जे ख़िलाफ़ न्यूज़ सईदाबाद पुलिस स्टेशन में अगवा जी वारदात जी रिपोर्ट दाख़िल कराई हुई, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। उन्हनि मीडिया अॻियां दाहियो आहे त असांजी मासूम न्याणी ख़ालिदा माशीअ खे अगवा कंदड़ जवाबदार न्यूज़ सईदाबाद लॻ वारे दड़नि ते वेठल माशियुनि जे घरनि अंदरि लिकाए रखियो आहे। अहिड़ो इतला मिलण ते ख़ालिदा माशीअ जो वालिद ईदन माशी पंहिंजे लखते जिगर खे अगवाकारनि खां आज़ादु करण लाइ वियो त अगवाकारनि ईदन माशीअ खे कुआरियुनि जा ढकणी ज़ख़्मी करे फारेस्ट पुलिस स्टेशन भट्ठो केटी जे SHO शमसुद्दीन कीरियो जे हवाले करे छॾियो आहे, जंहिं जवाबदारनि खां रिश्वत वठी ईदन माशीअ मथां कूड़ो केस दाख़िल। नो शिरोफ रोज़ रिपोर्ट जुल्फ़कार अली तगर अमीरुल मोमिनीन इमाम मुत्तकीन हज़रत अली इब्न अबू तालिब अलैहिस्सलाम योम शहादत जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह हैदर तां सैयद बिलावल महताब रिज़वी जी सरपरस्ती में जुलूस बरामद थियो। जुलूस रिवायती रूटनि खां थी रेशम गली ऐं मार्केट चौक वारी पिड़ ते पहुतो, जिते अज़ादारनि पारां ज़ंजीर ज़नी कई वई। उन खां पोइ साॻिए रूट खां थी इमाम बारगाह बाबे हैदर
ते नहर थियो। उन मौक़े ते अज़ादारनि जो चवणु हो त दुश्मनान इस्लाम सम्झियो त मौला अली अलैहिस्सलाम खे शहीद करे असीं इस्लाम खे ख़तमु करे छॾींदासूं, पर इहे नाकाम थिया। मौला अलीअ जी शहादत ऐं संदसि ॾिनल पैगाम इस्लाम खे वधीक मज़बूत करे दुनिया आॾो पेश कयो। हिननि चयो त नबी जे घराणे ते ज़ालिमनि हमेशह ज़ुल्म कया, पर उन घराणे क़ुर्बानीनि जा अंबार ॾेई इस्लाम जो झंडो सर बुलंद रखियो। जुलूस दौरान सिविल सर्जन डॉक्टर ख़ादिम अली मंगरियो पारां मेडिकल टीम जोड़ी वई, जिन ज़ख़्मी अज़ादारनि जी मरहम पट्टी कई, जॾहिं त SHO असद नबी कच्ची पारां हज़रत अली जे योम शहादत जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। एशिया जी अज़ीम लीडर क़ाइदे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45वीं वरसी PP तालका शाहबंदर ऑफिस में मल्हाई वई, जंहिंमें PP तालका सदर मोहम्मद यूसुफ जमाली, PP तालका जनरल सेक्रेटरी ग़ुलाम नबी थीम, PP यूथ विंग सिंध अगवान सागर मेमन, PP मिनार्टी विंग ज़िले सिजावल जो सदर डॉक्टर हरीश कुमार, इकबाल अहमद मेमन, PP हारी कमेटी अगवान कॉमरेड अनवर जमाली, अल्लाह बचायो चांग सिपाफ अगवान मोहम्मद अली चतोई, आकाश चावड़ो, मुन्नवर मरघल, सलमान भट्टी, जुम्मन मला सागर पुनू महेश्वरी, लेबर ब्यूरो अगवान उर्स मेहरबर, अबू लोहार, इस्माइल मक्सी, सलेमान भट्टी, अबू कशी समेत पार्टी वर्करनि शिरकत कई। उन मौक़े अगवाननि शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी ज़िंदगीअ ते रोशनी विझंदे चयो त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एशिया जो मञियल अज़ीम लीडर हुयो, जंहिं हारी नारी ऐं मिसकिन मारोड़नि जे हक़नि जी ॻाल्हि कई ऐं पेरनि उघाड़े माण्हुनि खे ॻाल्हाइण ऐं सुञाणप जी सघ ॾिनी ऐं पंहिंजे मुल्क लाइ एटमी ताक़त सां नवाज़ियो। तक़रीब जे आख़िर में फ़ातिहा ख़्वानी करे दुआ घुरी वई। घोटकी मावा खे ख़बर ॾींदा हलूं महमद मलूक भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ हर साल वांगुरु अॼु बि आलमी कोलाची इताद ज़िला घोटकी तरफ़ां योम शहादत अमीरुल मोमिनीन सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे ॾियारे ते आलमी कोलाची इताद ज़िला घोटकी जे ज़िलई ऑफिस में डिस्ट्रिक्ट सदर इरफान अली कोलाची, इंसानी हुकूक तंज़ीम जे सरबराह असगर अली समेजो, अब्दुल अज़ीज़ कोलाची, ग़ुलाम रसूल कोलाची जी सदारत में क़ुरान ख़ानी कई वई ऐं बाद में रोज़ायतनि खे रोज़ो इफ़्तार करायो वियो। इन बाबरकत प्रोग्राम में सुन्नी काउंसिल अगवान मौलाना बशीर अहमद महर, मौलाना वक़ार अहमद कलवट ऐं हाफ़िज़ मोहम्मद सलीम कोलाची, इमरान अली, वाजिद अली कोलाची ख़ुसूसी तौर शिरकत कई ऐं दुआ घुरी वई। मेहर शहर जे मौजूद शख्स सर ज़ुल्फ़िकार अली सूमरो काफ़ी वक़्त खां कैंसर जहिड़ी ख़तरनाक बीमारी सां जंग विढ़ंदे नेठ ज़िंदगीअ जी जंग हाराए वेठो। सर ज़ुल्फ़िकार अली सूमरो 2010 जे महाबोर खां पोइ कराची मलीर ज़िले जे गुलशन हदीद में क़याम पज़ीर थियो। सर ज़ुल्फ़िकार अली सूमरे खे 3 पुट ऐं 4 न्याणियुनि जो औलाद आहे, जिन में सर ज़ुल्फ़िकार अली सूमरे जो वॾो फ़र्ज़ंद ज़ुल्क़रनैन सूमरो पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले मरीर जो उहिदेदार आहे। सर ज़ुल्फ़िकार अली सूमरे जी वसियत मुताबिक़ गुलशन हदीद स्टील टाउन जे कब्रिस्तान में सवें आलिल अखियुनि मिटीअ मां हवाले कयो वियो। उन मौक़े ते मलीर ज़िले जे MPA साजिद चोखियो, सलमान मुराद, डिप्टी मेयर कराची मेजर तनवीर अहमद सूमरो, बिरोही इताद सिंध जो नायब सदर अब्दुल रसूल मेगर, मलीर प्रेस क्लब सदर हनीफ अली सूमरो, गफ़रान खान, ज़ीशान अली सूमरो, मीर रियाज़ सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। होॾां सूमरा हाउस गुलशन हदीद में मरहूम जी मग़फ़िरत जे लाइ 3 ॾींहं क़ुरान ख़्वानियूं ऐं ताज़ियत जो सिलसिलो 3 ॾींहं जारी रही। आख़िरी ॾींहं ते इफ़्तार पार्टीअ जो इंतज़ाम कयो वियो। सकरन काज़ी अली रज़ा सनाई SSP शहीद बेनज़ीराबाद तनवीर हुसैन तुनियो पारां सकरन समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद खे मंशियात खां पाक करण वारो ऑपरेशन हिकु हफ़्ते खां जारी, जंहिं तहत SHO सकरन हबीबुल्ला मरी पारां जोड़ियल पुलिस टीम जो मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन, जंहिं दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हणी 2 मंशियात फ़रोशनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सकरन थाणे जे वॾे मुंशी आरिफ खोसो मीडिया खे ॿुधायो त हिकु जवाबदार नवीद कमर वल्द फोटो ख़ान डायरी वेठल गोड मोहम्मद परियल डायरी खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 2.5 किलो चर्स हथ कयो वियो आहे, जॾहिं त हिकु ॿिए जवाबदार ज़हीर मला वल्द ॾाड़ू मला वेठल मला मुअल्ला सकरन खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 10 लीटर शराब हथ कयो वियो आहे। हिन उहो बि ॿुधायो त 2 मंशियात फ़रोशनि ते मंशियात एक्ट तहत सरकारी मुद्दत में हेड कांस्टेबल अमानुल्ला मला ऐं हेड कांस्टेबल अली बख्श मक्सी पारां सकरन थाणे ते धारदार FIR दाख़िल कई वई आहे। मटियारी रिपोर्ट अजीज़ गुल ख़ैबर मटियारी में ॾींहं ॾिठे जो शोरूम तां 4 हथियारबंदनि पारां CCTV फुटेज में फ़ोरू ॾिसण लॻा। MCB बैंक अॻियां वॾेरे जवाद नामो जी मुंशी नवीद खां 15 लख रुपया फुर करे फ़रार थी विया। मुंशी नवीद ऐं सणस गॾु हमरा बैंक में पैसा ऑनलाइन करण वञी रहिया हुया त 4 हथियारबंदनि संदनि मथां फायर कया ऐं मज़ामत करण ते खेनि मारकुट पिणु कई वई।
ऐं हथियार बंदि पैसा फुर करे देदा दिलेरी सां फरार थी विया जॾहिं त उन मौक़े ते मौजूद मक़ामी माण्हुनि जो चवणु हो त उते हिकु मशकूक अछे रंग जी कार लामारा ॾेई रही हुई। फोरन खे पल पल जूं ख़बरूं ॾेई रही हुई। कुझु वक़्त खां पोइ मटियारी जी पुलिस जाइ वारदात ते पहुती। सकरन गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल सकरन में रोड सेफ्टी सेमिनार मुनक़द कयो वियो। सेक्टर कमांडर मोटरवे फैसल अकरम ॿुधायो त आईजी मोटरवे पुलिस सलमान चौधरी, एडिशनल आईजी मुनीर अहमद शेख और डीआईजी मोहम्मद सलीम जी ख़ुसूसी हिदायतुनि ते रोड ते थींदड़ हादसनि ते कंट्रोल करण जे लाइ रोड सेफ्टी सेमिनार मुनक़द कयो वियो आहे। प्रोग्राम में उस्तादनि, शागिर्दनि, मोटरवे पुलिस ऑफिसरनि ऐं ॿियनि शिरकत कई। सेमिनार में मल्टीमीडिया ज़रिए रोड सेफ्टी ब्रीफिंग ॾिनी वई, जंहिंमें मोटरसाइकिल सवार जे लाइ सेफ्टी हेलमेट, साइड व्यू मिरर्स, चेन कोर, ब्लैक लाइट्स ऐं सीट बेल्ट जी अहमियत जे बारे में आगाह कयो वियो, जॾहिं त पंधु हलण ऐं रोड क्रॉस करण बाबति पिणु ॿुधायो वियो। स्कूल जे हेड मिस्ट्रेस पंहिंजे ख़िताब में चयो त मोटरवे पुलिस पारां रोड सेफ्टी बाबति बहितरीन मालूमात ऐं ट्रैफिक कानूननि जी आगाही मां स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि तमामु घणो फ़ाइदो थींदो। हिन चयो त ट्रैफिक जे कानूननि ते अमल करण सां हादसनि खां बची सघिजे थो। प्रोग्राम जे आख़िर में हेड मिस्ट्रेस खे शील्ड ॾिनी वई ऐं रोड सेफ्टी मुतलिक़ पुछियल सवालनि जा सही जवाब ॾियण वारनि शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना विया। मेड़ इंडस हाईवे वटि ककोलवाह भरिसां 55 वरियनि जे शख़्स जो लाश हथ इतला ते मोटरवे पुलिस लाश खणाए तालका अस्पताल में आंदो वियो आहे। हथ आयल लाश जे खीसे मां मिलियल शिनाख्ती कार्ड मौजूदु फोती 55 वरियनि जो नसीराबाद तालके जे ॻोठ इमाम बख़्श बंड जो रहवासी अब्दुल रसूल पुट दोदो ख़ान तौर थी आहे। तालके अस्पताल जे डॉक्टर मौजूदु फोतीअ जी जिस्म ते तशद्दुद जो को बि निशान न आहे, जॾहिं त वारसनि जे अचण बाद पोस्टमार्टम कयो वेंदो। होॾां मेड़ पुलिस मूजिबि हथ आयल लाश खे तालके अस्पताल मेड़ में पहुचायो वियो आहे, जॾहिं त फोतीअ जे वारसनि खे पिणु इतला कयो वियो आहे। वारसनि जे अचण बाद ई वाक़िए बाबति कुझु तफ़सील ॿुधाए सघिजे थो। ठाठो रिपोर्ट लखा ॾिनो। झरकाई क़ौमी अवामी तहरीक पारां प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ जमपीर शहर में हिकु एहतजाजी मुज़ाहिरो। मरकज़ी अॻवान यासिर जाखरो, ओन अली पालारी, जमील पालारी, यासीन दर्स जी अॻवानी में कंदे चयो त सखर जे इलाइक़े संगरार मां अॻवा थी वियल मौसूम न्याणी प्रिया कुमारी अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे, जंहिंजी बाज़ियाबी जे लाइ हुकूमत को बि तहरीक नाहे वरितो। सिंध हुकूमत दाड़ियल कल्चर खे ख़तमु करण बजाए उन्हनि जी सपोर्ट करे रही आहे। सिंध हाणे अॻवा इंडस्ट्री बणिजी रही आहे। सिंध में हिन वक़्तु बि केतिरा ई माण्हू धाड़ेलनि वटि क़ैद बणियल आहिनि, जिन जा वारिस सख़्त अज़ियत खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिननि घुर कई त धाड़ेलनि ख़िलाफ़ सागारो ऑपरेशन शुरू करे मौसूम न्याणी प्रिया कुमारी समेत समूरनि मग़विन खे बाज़ियाब कराए सिंध में अमन अमान जी सूरत हाल बहितर करे अवाम खे तहफ़ुज़ मुहैया कयो वञे।